नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस करा। पंजाब ऐं केपी में मकानी चूंडूं वज़ीर-आज़म इमरान खान एक ही रुकनी कमेटी जोड़े छॾी। सुप्रीम कोर्ट जो पहिरियों इजलास वज़ीर-आज़म इमरान खान जी सदारत हेठि थींदो। इजलास में केपी में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले बाबति सियासी लाहेअमल तइ कयो वेंदो। पंजाब में मकानी चूंडनि बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी चेक पोस्ट ते हमलो, 2 सिक्योरिटी एहलकार शहीद। ISPR मूजिब ज़िले केच में दहशतगर्दनि जे हमले में लांस नायक मंज़र अब्बास ऐं सिपाही अब्दुल फतेह शहीद। मंज़र अब्बास जो ताल्लुक़ खुशाब ऐं अब्दुल फतेह जो खुसदार सां आहे। फरार थियल दहशतगर्दनि जी ॻोल्हा लाइ सर्च ऑपरेशन जारी। मुल्क में कोरोना वायरस वधीक 4 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग 28,898 थी वियो। 24 कलाकनि दौरान 322 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह बुढ़ी ॾाई 67 रही। खरड़ी मोहब्बत वेझो ॻोठ शोलापुर में घर जी भिति किरण सबबि हिकु ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। कोटड़ी जी भिटाई कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान इमरान बुघियो मारिजी वियो। इतला बावजूद पुलिस न पहुती। टंडोलायर में पुलिस हिरासत में नौजवान जे फौत थियण जो वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी नोटिस वरितो। शीरी मज़ारी जो IG सिंध सां राब्तो, रिपोर्ट तलब। हैदराबाद जी रावकी थाणे ते मुबैना तशद्दुद सबबि नौजवान फौत थियो हो। पीर जो ॻोठ वेझो CIA पुलिस जी कार्रवाई, बदनाम लुहारी हुबदार उर्फ़ हब्बू जागीराणी गिरफ़्तार। पुलिस जो चवण आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार क़त्ल, अगवा ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत केतिरनि ई संगीन ॾोहनि में इश्तिहारी ॾोहारी हो।